पर नंढड़ो हिकिड़ो वरी ॿियो मिसाल कंहिं अलाह वारे ॿुधायो त भाउ तव्हां ऐं असां ॾिसो इंसान आहियूं, इंसान में हज़ारे दलाइल ख़ुदा रखिया आहिनि। पंजी राति जॾहिं इंसानु वेही करे सम्झंदो, सोचींदो, गौर कंदो, फ़िकिर कंदो, न मञण वारे खे त न मञण वारे जूं त हज़ार ॻाल्हियूं आहिनि। अलाह जे रसूल जो दीदा करे जे अबू जहल कलमो नथो पढ़े त पंहिंजे भाग खे चवे नी, अबू लहब नथो पढ़े, घर जा माण्हू चाचा आहिनि नथा पढ़नि, उन्हनि जी मर्ज़ी आहे न। जे मञण ते अचे त सुहिणो बिलाल रंग जो कारो, हबश मां आयल ग़ुलाम आहे, ग़रीब आहे, मिस्कीन आहे, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ी करे मुसलमान थिए ऐं जन्नत जो वारिस बणिजी वञे। जे ख़ुदा सम्झाइण ते अचे त हबश जे रहण वारे खे सम्झाए, जेकॾहिं नथा सम्झण ते अचनि, ख़ुदा जे वजूद जो इनकार कंदा त अबू जहल ऐं अबू लहब वांगुरु जहन्नम जी बाहि जे अंदरि सड़णु हर कंहिंजो पंहिंजो नसीबु आहे। ॻाल्हि सम्झ में आई न? कंहिं ॿिए अलाह वारे खां पुछा कयो, न सम्झायो चई तव्हां ऐं असां हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, इंसान आहे न, इंसान जूं अखियूं बि कमु कनि थियूं, कन बि कमु करे थो, ज़ुबान बि कमु करे थी, ॿांह बि कमु करे थी, पेर बि कमु करे थो। तव्हां ऐं असांजी इहे सभु जेके शयूं हरकत कनि थियूं न, उन जे लाइ छा आहे? तव्हां ऐं असां खां को माण्हू सवाल पुछा करे बाबा इंसान में रूह आहे, बाबा इंसान में छा आहे? रूह आहे न? तव्हां चवंदो हा साईं रूह आहे। हलो ठीकु आहे, सवाल इहो आहे त रूह ॾेखारियो किथे आहे, कहिड़ी कुंड में वेठो आहे, रंग जो कारो आहे, ॻाढ़ो आहे, फिको आहे, साओ आहे, गुलाबी आहे, नीरो आहे, कहिड़ो आहे? कोई बि जवाबु न ॾेई सघंदो। हा अलबत ईअं चवंदो रूह आहे, सही साईं ज़रूरु बाबा रूह आहे, असां बि मञूं था, असां हिन शइ जो इनकार नथा कयूं। जेकॾहिं को दरियो चवे थो रब मौजूदु आहे त रब जे मौजूदु हुजण जो दलील सम्झायो त अलाह किथे मौजूदु आहे। हालांकि क़ुरान में अलाह वाज़े बयानु फरमायो मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिअहुम वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम वला अदना मिन ज़ालिका वला अक्सरा इल्ला हुवा माअहुम ऐनमा कानू। अल्लाह ताला क़ुरान में वाज़े फरमायो आहे तव्हां टे आहियो, चौथो मां अलाह तव्हां सां गॾु आहियां, तव्हां पंज आहियो, मां छहों अलाह तव्हां सां गॾु आहियां, तव्हां घटि हुजो तॾहिं बि मां अलाह तव्हां सां गॾु, तव्हां वधीक हुजो, 10 हुजो त 11 मां अलाह मौजूदु, तव्हां 2 आहियो त 3 मां अलाह मौजूदु, तव्हां जेतिरा माण्हू मौजूदु आहियो मां अलाह तव्हां सां गॾु मौजूदु आहियां। इन जो वाज़े ख़ुदा क़ुरान जे अंदरि बयानु फरमायो आहे। पर हिकिड़ो माण्हू नथो सम्झे, दलील थो घुरे त असांखे सम्झायो कीअं आहे। उनखां असांजो नंढड़े में नंढड़ो सुवालु आहे, तुंहिंजे जिस्म में रूह मौजूदु आहे? तव्हां सभु छा चवंदो? हा साईं मौजूदु आहे। बाबा ॿुधायो किथे आहे, ॾेखारियो। हाणे हिते हर कोई छा थी पवंदो? लाजवाब। साईं नज़र त कोन थो अचे। जे रूह नज़र अचे हा त डॉक्टर मरनि हा? ॻाल्हि खे सम्झिजो, रूह मौजूदु हुजे हा त डॉक्टर मरनि हा? को न को तरीक़ो कढे हुनखे बंदि करण जो को न को रस्तो कनि हा। इंसान खे चीरीनि था, फाड़ीनि था, बाईपास कनि था, ॿियों टियों हे हो, रत नज़र अचे थी पई, दिलि नज़र अचे थी पई, गुर्दा नज़र अचनि था पिया, चीरियो ॿ लॻो पियो आहे पियो, हर मशीनरी उनजी नज़र अचे थी। रूह किथे आहे जेको जिस्म में फिरे थो? उनखे त ॻोल्हे ॾेखारियो, उनजो वजूदु किथे आहे? साईं नज़र कोन थो अचे। पर पोइ छा थो चवनि त रूह इंसान में मौजूदु आहे न, नज़र नथो अचे, पोइ बि माना पोइ दलील छा आहे हिन जो? साईं इंसान जे अंदरि जिस्म में रूह मौजूदु आहे, उनजो दलील इहो आहे जॾहिं इंसान जे जिस्म में रूह आहे त उनजी ॿांह बि कमु करे थी, उनजी ज़ुबान बि कमु करे थी, उनजी अखि बि कमु करे थी, उनजो कमु बि कमु करे थो, उनजो दिमाग़ बि कमु करे थो, उनजी दिलि बि कमु करे थी, उनजे जिस्म में मशीनरी सॼी हले थी। इहो इन शइ जो दलील आहे त हिन इंसान जे जिस्म में रूह मौजूदु आहे। जेकॾहिं रूह मौजूदु न हुजे हा, इहे सभु आज़ा कमु न कनि हा, अखियूं कमु न कनि हा, कन कमु न कनि हा, ज़ुबान कमु न करे हा, दिमाग़ कमु न करे हा, दिलि कमु न करे हा, ईअं बेफ़िक्र हुजे हा, हिकिड़े पासे ते पियो हुजे, जंहिंजे जिस्म मां रूह निकितो, हाणे उनजी ॿांह खणी करे गुसल ॾियारण वारा ॿिया, उनजे पेरनि में धोअण वारा ॿिया, उनजूं अखियूं बंदि, लाइट कमु करणु छॾे वई, कन ॿुधणु शुरू थी ख़तमु थी विया, सॼो घर रोए थो, रड़ियूं थो करे, कोई ॿुधण वारो कंहिं बि क़िस्म जो न आहे। जिस्म में रूह मौजूदु आहे, सभु उज़वा कमु कंदा, जिस्म मां रूह निकिरी वियो, सभिनी उज़वनि कमु करणु छॾे ॾिनो। मुंहिंजा आदा, जीअं तुंहिंजे जिस्म में रूह मौजूदु आहे, तुंहिंजे जिस्म जा उज़वा कमु कंदा, तीअं हिन दुनिया जो निज़ाम जेको हले थो, इहो इन शइ जो दलील आहे त रब जी ज़ात मौजूदु आहे। जे ख़ुदा जी ज़ात मौजूदु न हुजे हा त हे दुनिया पंहिंजी हरकत ई कंहिं क़िस्म जी न करे हा। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? माना अलाह जी ज़ात छा आहे? हर जॻह ते मौजूदु आहे। अलाह जी ज़ात जेकॾहिं मौजूदु न हुजे हा त इहे शयूं तोखे सम्झ में, इंसान जेकॾहिं अञा गौर करे, अञा फ़िकिर करे त इंसान जी तबियत जे मुखालिफ़त में शयूं थींदियूं आहिनि। छा थींदियूं आहिनि बाबा? इंसान जी तबियत खां हटिजी करे कम थींदा आहिनि।
को ग़रीब चवंदो त मां ग़रीब हुजां, कसम थो यार अलाह जो ॾाढा ॿुधायो सही। को ग़रीब चवंदो मां ग़रीब हुजां, ग़रीब जी ख़्वाहिश हूंदी त मां अमीर हुजां, पर अलाह अञा हिकिड़ी ॿी ज़ात आहे जेका उनखे ग़रीब रखी हूंदी अचे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न। को बीमार चवंदो त मां बीमार हुजां, बीमार चवंदो मां छा हुजां, ॾाढा ॻाल्हायो, सिहतमंद हुजां, तंदुरुस्त हुजां, मूं में बीमारी, पर उहा ॿी ज़ात आहे जेका उनखे बीमारी में रखी हूंदी अचे पई। माना तव्हांजी मर्ज़ी न आहे, मर्ज़ी अञा ॿी ज़ात आहे जंहिंजी हले थी पई। हुकुम उन ई ज़ात जो हले थो पियो, फ़ैसिलो उन ई ज़ात जो हले थो पियो जंहिं हर शइ खे पैदा कयो आहे। कुल्लु मन अलैहा फ़ान, पूरी दुनिया फ़ना थी वेंदी। वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, बाक़ी रहण वारी जेका ज़ात आहे उनजो नालो आहे अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाक़ी हूंदी। का दुनिया न हुई अल्लाह हुयो, दुनिया न हूंदी अल्लाह हूंदो। हर शइ खे पैदा करण वारी ज़ात, वजूद बख़्शण वारी ज़ात उहा रब जी ज़ात आहे। ॻाल्हि सम्झ, तुंहिंजे मर्ज़ी जे ख़िलाफ़ शयूं थियनि तोखे नथी ॿुधाइनि। तूं त पंहिंजे जिस्म जो मालिक बि न आहे। इंसान पंहिंजे जिस्म जो मालिक आहे? आई ॻाल्हि साईं। ॿिए जी आङुरी खे कटण बि गुनाह आहे। जी छुरी खणी पंहिंजी आङुरी खे कटे न सवा मिलंदो छा? न, शरीयत फरमाए थी ख़बरदार मतिलबु पंहिंजी आङुर कटी अथई तॾहिं बि तोखे गुनाह मिलंदो। बाबा आङुर मुंहिंजी आहे, मुंहिंजो मसइलो आहे। चए थो न, तुंहिंजो मालिक अञा ॿियो आहे। जंहिं माउ जे पेट में तुंहिंजी हिफ़ाज़त कई, जंहिं माउ जे पेट मां तोखे ॿाहिरि कढियो, जंहिं माउ जे पेट जे अंदरि तुंहिंजा आज़ा दुरुस्त कया, जंहिं तोखे अजीब ग़रीब इंसान बणायो आहे। फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन, जंहिं तोखे इज़त वारो बणायो, जंहिं तोखे एॾी वॾी इज़त ॾिनी। वलक़द करमना बनी आदम, बनी आदम खे असां इज़त वारो अशरफुल मख़लूक़ात बणायो आहे। उहा ज़ात आहे त रब्बिल आलमीन जी आहे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? पर पोइ बि अलाह सम्झ ॾे माण्हुनि खे। ऐं अलाह